सेवण का ख़बर ॾियूं त हज़रत लाल शहबाज़ जी दरगाह मां सोन ऐं चांदी चोरी थियण वारो केस आहे। मैनेजर अदालत में पेश थियो आहे। अवां खे अपडेट कयूं त हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह मां सोन ऐं चांदी चोरी थियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। मैनेजर अदालत में पेश थियो आहे। पुलिस पारां औकाफ खाते जे मैनेजर ज़ुबैर अहमद बलोच खे अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां ज़ुबैर अहमद बलोच जो रिमांड ॾियण जी दरख़्वास्त कई वई। अदालत पुलिस जी दरख़्वास्त रद्द कंदे जवाबदार खे अदालती रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं सेवण खां त हज़रत लाल शहबाज़ जी दरगाह मां सोन ऐं चांदी चोरी थियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। मैनेजर खे अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां औकाफ खाते जे मैनेजर ज़ुबैर अहमद बलोच खे अदालत में पेश कयो वियो। पुलिस पारां ज़ुबैर अहमद बलोच जो रिमांड ॾियण जी दरख़्वास्त कई वई आहे। अदालत पुलिस जी दरख़्वास्त रद्द कंदे जवाबदार खे अदालती रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। ख़बर ॾियूं सेवण खां त हज़रत लाल शहबाज़ जी दरगाह मां सोन ऐं चांदी चोरी थियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। मैनेजर खे अदालत में पेश कयो वियो। पुलिस पारां औकाफ खाते जे मैनेजर ज़ुबैर अहमद बलोच खे अदालत में पेश कयो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे ज़ुल्फ़कार सोलंकी। जी ज़ुल्फ़कार, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज़ जे मालखाने मां सोन ऐं चांदी चोरी थियण वारे मामले जो केस दाख़िल थियण बैदि गिरफ़्तार अॻूणे मैनेजर औकाफ सेवण ज़ुबैर अहमद बलोच खे अॼु सेवण जी अदालत में पेश कयो वियो। फर्स्ट सिविल जज मोकल ते हुजण करे जवाबदार खे सेकंड सिविल जज जी अदालत में पेश कयो वियो। ॿुधणीअ जे मौक़े ते सेवण पुलिस पारां कोर्ट में वधीक रिमांड लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई, जंहिं में ॼाणायो वियो त पुछा ॻाछा ऐं सोन जी चोरीअ जी रिकवरी ऐं उन जे केस में नामज़द ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं खेनि रिमांड ॾिनो वञे, पर अदालत पुलिस जी ॼाणायल दरख़्वास्त रद्द कंदे मैनेजर ज़ुबैर बलोच खे जेल हवाले करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालती ज़रियनि मूजिबि लाॻापियल अदालत केस जो चालान पेश करण ताईं जवाबदार खे जेल हवाले करे छॾियो आहे। ॿिए पासे सेवण जे ताज़ो मुक़ररु थियल SHO सेवण जो चवणु आहे त पुलिस खे औकाफ खाते पारां चोरी थियल सोन ऐं चांदीअ जी मालियत 1,23,70,000 रुपया ॼाणाई आहे। वधीक उन बाबति जांच हलंदड़ आहे। यादि रहे त 2 हफ़्ता अॻु दरगाह कलंदर लाल शहबाज़ जे मालखाने मां 2.5 करोड़ जी मालियत जो सोन ऐं चांदी चोरीअ जे इल्ज़ाम में मैनेजर औकाफ खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिं जी जांच हिन महिल ताईं हलंदड़ आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ ज़ुल्फ़कार सोलंकी।